लोकल माण्हुनि जे चवण मुताबिक़ ही अबूड़ा क़ब्रिस्तान आहे जंहिंजी शायदि मुख्य तुर्बत ही आहे। लॻे ईअं थो त हिते तमामु घटि माण्हू ज़ियारत करणु ईंदा आहिनि। जे नाले जी मूंखे ख़बर कोन्हे। हिन खे नवल मोहल्ला क़ब्रिस्तान बि सॾियो वेंदो आहे। ही उहो ई आम क़बर आहे जेका अंदरां तव्हांखे ॾेखारी वई ऐं हिते ही खबड़ जो वण आहे जेको पोखियल आहे ऐं लॻे थो क़दीम आहे ऐं इन जे हेठां बि कुझु आहे। ॿियनि मज़ारनि जी भेट में हिते माना धागा ॿधल नज़र कोन था अचनि जेके माण्हू पंहिंजे ख़्वाहिशनि त ॿधे वेंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि जी मुराद पूरी थींदी आहे त उहे धागा वापसि खणी वेंदा आहिनि। हिते रुॻो गंद किचिरो पियो आहे जेको तव्हांखे हितां खां हीअं ॾिसी सघो था। ही ऐं डीप वेव आहे पर एॾां वञणु मुंहिंजे वस में कोन्हे। साईं पीर शाह जो नालो छा आहे? माना हिन बुज़ुर्ग जो नालो छा आहे?